असांजो मुल्क पाकिस्तान जा 4 सूबा सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा आहिनि। उनखां सवाइ गिलगित बल्तिस्तान ऐं क़बाइली इलाइक़ा बि पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि आहिनि। पाकिस्तान जी गादी जो हंधि इस्लाम आबाद आहे। मुल्क जी हर सूबे में हिकु मुखिया ॿोली ऐं के ॿियूं बि ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। अहिड़ी रीति हर सूबे जी पंहिंजी सक़ाफ़त ऐं रहणी कहिणी आहे। सिंध पाकिस्तान जो कुदरती वसीलनि सां मालामाल सूबो आहे। कराची सिंध जी गादी जो हंधि आहे। सिंध जे वॾनि शहरनि में हैदराबाद, सखर, लालकाणू, नवाबशाह, मीरपुर ख़ास, ठट्टो, दादू, शिकारपुर, जेकबाबाद, बदीन, खैरपुर ऐं ॿिया अची वञनि था। कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो सामूंडी बंदरगाह आहे। सिंध सूबे जी मुखिया ॿोली सिंधी आहे। उनखां सवाइ हिते उर्दू, पश्तू, सराइकी, बलोची, बुराइवी, गुजराती ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। सिंध सिंधु नदी जे करे मशहूरु आहे, जेका पाकिस्तान जे वॾे में वॾी नदी आहे। दुनिया जी क़दीम तहज़ीब